सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 9 सबक 9 पेरिस्कोप दोस्तनि ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां हिकिड़ी अहिड़ी डिवाइस जे बारे में या हिकिड़े अहिड़े औज़ार जे बारे में ॻाल्हाईंदासीं जेको असांखे काफ़ी कमु ईंदो आहे जंगी साज़ो सामान में ऐं उन खां अलावा रांदि रूंद में बि कमु ईंदो आहे। तमामु सादो आहे पर तमामु अहम आहे। ॿारो तव्हां हिन तस्वीर में छा ॾिसी रहिया आहियो? तव्हां कॾहिं इहा तस्वीर पहिरीं ॾिठी आहे या जहिड़ी का तस्वीर ॾिठी आहे? ही त का अहिड़ी शइ आहे जेका पाणीअ में हलंदी आहे, पाणीअ में तरंदी आहे, पर मां जेकॾहिं तव्हांखे ॿुधायां त इहा पाणीअ जे हेठि हलंदी आहे, यानी पाणीअ जी सतह खां हेठि हलंदी आहे, समुंड में अंदरि। ऐं एतिरी वॾी हूंदी आहे जो जेकॾहिं तव्हां ॾिसंदो हिते ॿ माण्हू वेठा आहिनि ऐं हीउ हिन जो रुॻो मथियों हिसो आहे। अंदाज़ो लॻाए सघो था त इहा केतिरी वॾी शइ आहे। इन मशीन खे असां सबमरीन यानी आबदोज़ चवंदा आहियूं। ही पाणीअ में अंदरि हलंदड़ यानी पाणीअ जे सतह खां हेठि हलंदड़ जंगी जहाज़ हूंदो आहे। आबदोज़ पाणीअ में अंदरि हलंदड़ जहाज़ हूंदो आहे। हिन में सॼो जेको आहे उहो अमलो हूंदो आहे मौजूदु, जेको 40-50 माण्हुनि खां वधीक बि थी सघे थो। इहो एतिरो वॾो जहाज़ हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां आबदोज़ खे ॾिसंदो त पाण त सॼी पाणीअ में ॿुॾल हूंदी आहे, पर उन में हिकिड़ो ईअं पाइप हूंदो आहे, उहो मथे निकितल हूंदो आहे ऐं उहो थोरो मुड़ियल हूंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे इहो पाइप छा आहे? भला हीउ छा आहे, ख़बर आहे तव्हांखे? न? अचो त ॾिसूं। इहो पाइप जेकॾहिं असां जेको ॾिसूं फोटो सां ॾिसूं त असांखे फोटो जो तक़रीबन हिन टाइप जो नज़र ईंदो। हीउ पाइप आहे, उन जे मथां जेको आहे गोलो आहे ऐं हिते लेंस लॻल हूंदो आहे। इन पाइप जे हेठिएं हिसे में हिकिड़ी हिन क़िस्म जी मशीन लॻल हूंदी आहे ऐं उतां जहाज़ जो हमलो ॾिसंदो आहे समुंड जे मथाछिरे खे, ऐं उनखे समुंड जो मथाछिरो इन पाइप मां कुझु ईअं नज़र ईंदो आहे ऐं ख़बर पवंदी आहे त ॿाहिरि को दुश्मन जो जहाज़ आहे या न आहे, या ॿी का पहर आहे पाणीअ में या न। ही जेके फोटो नज़र ईंदा आहिनि या तस्वीर लाइव नज़र ईंदी आहे हिन औज़ार मां, ऐं हिन औज़ार खे असां चवंदा आहियूं पेरिस्कोप। इहो औज़ार आबदोज़नि में इस्तेमालु थींदो आहे जीअं समुंड जे मथाछिरे जो जाइज़ो वठी सघिजे। ॿारो अचो त हाणे असां पेरिस्कोप जे कमु करण जो उसूल ॾिसूं। हीउ समुंड जो मथाछिरो आहे जंहिं ते हिकिड़ो जहाज़ हले पियो थो। इन जहाज़ मां मोटियल रोशनीअ जा किरणा हिन पेरिस्कोप जे ट्यूब में आया। इन ट्यूब मां अंदरि हिन में हिकिड़ो आईनो लॻल हूंदो आहे, सिधो आईनो। उन आईने सां टकराइजी मोट खाई ऐं जेका आहे हेठि आया। हेठि पहुता त हेठि वरी हिकिड़ो ॿियो आईनो आहे, उन सां टकराइजी मोट खाधो ऐं जेको आहे वरी सिधा थी विया। ऐं उहो अक्स जेको हिन जहाज़ जो उहो असांजे अखियुनि खे नज़र आयो। यानी पाणीअ जे मथाछिरे खां मथे वारो जेको जहाज़ हो असांखे पाणीअ जे मथाछिरे जे अंदरि नज़र अचणु शुरू थी वियो। जेकॾहिं हिन जो स्केच ॾिसूं वधीक सम्झण लाइ त ईअं सम्झो त हीउ हिकिड़ो जेको आहे पाइप जो चैम्बर आहे, उन में हिकिड़ी RC 45 डिग्रीज़ ते हीअं लॻल आहे ऐं ॿी RC 45 डिग्रीज़ ते हीअं लॻल आहे। हाणे जॾहिं रोशनीअ जी लहर या किरणा हिन सिधी RC ते लॻाइनि था त छा थींदो जो उन कुंड ते मोट खाईंदा जंहिं कुंड ते टकराइनि था। जेकॾहिं हिते तव्हां सां उमूद ठाहींदासीं त हिते असांजी 45 डिग्रियुनि जी कुंड ठहंदी त 45 ते मोट खाईंदा ऐं 45 45 थींदो 90, यानी हितां खां किरणो जेको आहे उहो 90 दर्जे जी मोट खाई हेठि ईंदो। उन खां पोइ हिते बि साॻिए उसूल सां जॾहिं इहो किरणो हिन RC सां टकराईंदो त वरी जेको आहे उहो 90 दर्जे जी मोट खाई ऐं असांजे अख में वेंदो। यानी हिते जेका तस्वीर आई उहा तस्वीर असांजे अख में हिते नज़र ईंदी। इहो आहे पेरिस्कोप जे कम जो उसूल। भला ही ॿार छा पियो थो करे? ही ॿार जेको आहे भित जे पुठियां ॾिसण जी कोशिशि पियो थो करे। भला केतिरी देरि ताईं लटकी ॾिसी सघंदो, हथ थकिजी पवंदसि न। पर कॾहिं कॾहिं भित जे ॿाहिरां कुझु अहिड़ी मज़ेदार शइ थींदी हूंदी आहे जो ॾिसण जी दिलि त चवंदी आहे।
सो छो न हुनखे बहितर तरीक़े सां हिकिड़ो हिन टाइप जो रांदीको खणी पेरिस्कोप वारो उन सां ॾिसूं, असांखे हेठि बीठे बीठे भित जे ॿाहिरां नज़र ईंदो त छा पियो थो थिए। या असां फर्नीचर जे पुठियां लिकी जेको आहे उहो पंहिंजे भाउरनि भेनरुनि खे रांदि कंदे ॾिसी सघूं था, या पंहिंजे दोस्तनि खे दरवाज़े जे पुठियां लिकी ऐं ॾिसी सघूं था त उहे छा पिया था कनि। इहे सभु पेरिस्कोप जा रांदीका आहिनि। सो पेरिस्कोप जो रांदीको बाज़ार में मिलंदो आहे ऐं ॿार उन्हनि खे इस्तेमालु बि कंदा आहिनि। पर ज़रूरी न आहे त जिते तव्हां रहंदा हुजो या असां जिते हुजूं उते इहो रांदीको मौजूदु हुजे। त छो न इहो रांदीको अचो त असां पाण ठाहियूं, केॾो मज़ो ईंदो। सो अचो त घर में पेरिस्कोप ठाहियूं। असांखे छा खपंदो? पाठे जा ख़ाली दॿा खपंदा ॿ, ग्लूको बिस्किट जा हुजनि या टूथपेस्ट जो हुजे या जूस जा दॿा हुजनि या ॿिया के बि दॿा हुजनि, असांखे ॿ दॿा खपंदा। असांखे खपंदा आईने जा ॿ मुस्ततील या चोकुंडा टुकड़ा। असांखे खपंदो खौर ग्लू ऐं असांखे खपंदी चंबड़ंदड़ टेप यानी स्कॉच टेप। ऐं असांखे औज़ार कहिड़ा खपंदा? औज़ार खपंदा कैंची जंहिंमहिल जेका कटण में कमु ईंदी, कटर या ॿई हुजनि त ठीकु आहे, जेका रुॻो कटर हुजे या रुॻो कैंची हुजे तॾहिं बि ठीकु आहे। ऐं कुंड माप इहो ऑप्शनल आहे, जेका न हुजे त सुठो आहे, न हुजे त हिन खां सवाइ बि कमु हली वेंदो। सभिनी खां पहिरीं असां ॿ दॿा पाण में ॻंढे उन्हनि खे थोरो डिघो ठहंदासीं। त छा कंदासीं जो हिकिड़े दॿे जा जेके ही फ्लैप्स आहिनि उहे सभु कटे छॾींदासीं ऐं ॿिए दॿे जा कोन कटींदासीं। पोइ ही दॿो हिन में अंदरि विझी हिनखे फ्लैप्स खे मथां करे हिते असां टेप लॻाए छॾींदासीं ऐं कुझु असांजो हिन टाइप जो ट्यूब ठही वेंदो। भई असांजो ॿिनि दॿनि जी लेंथ जो डिघो दॿो ठही वियो। हाणे असांखे हिन ट्यूब ते 45 डिग्रियुनि ते ॿ लाइनूं लॻाइणियूं, हिकिड़ी हिते ऐं हिकिड़ी हिते। इन लाइन लॻाइण लाइ असां कुंड माप यानी प्रोटेक्टर इस्तेमालु कंदासीं। असां प्रोटेक्टर ते 45 डिग्रीज़ मापे ऐं निशान लॻाईंदासीं हिते, ऐं ही ॿई निशान मिलाईंदासीं त असांखे जेको आहे 45 दर्जनि जी कुंड मिली वेंदी। पर जेकॾहिं तव्हां वटि प्रोटेक्टर कोन्हे त का परेशानी जी ॻाल्हि कोन्हे, असां हिन खां स्वाब करे वठंदासीं। उन लाइ असां छा कंदासीं जो कागज़ जी हिकिड़ी पटड़ी खणी नंढड़ी कागज़ फाड़ी किताब, उनखे असां हिन पाठे जे दॿे जे भरिसां रखंदासीं ऐं ॾिसंदासीं त ही पाठे जे दॿे जी हीअ माप केतिरी आहे। उहा माप असां हिन ते पेन सां मार्क करे छॾींदासीं। हाणे ही पटी खणी असां हिनखे मथे रखंदासीं। उन खां पोइ छा कंदासीं जो हिन जी हीअ जेका कुंड आहे पाठे जी, उन ते हीअ लाइन रखंदासीं हिकिड़ी ऐं ॿी लाइन ते असां जेको आहे उहो पाठे ते मार्क करे छॾींदासीं। उन खां पोइ जॾहिं असां हीअ कुंड इहो जेको मार्क कयो उनखे मिलाईंदासीं त असां वटि जेको आहे 45 दर्जनि जी कुंड ठही वेंदी। उन खां पोइ छा कंदासीं, जॾहिं 45 डिग्री जी कुंड ठही वई, असां पेपर हिलाए छॾियोसीं त पोइ असां कैंची खणंदासीं या कटर खणंदासीं, उन हिन जेका लाइन लॻाईसीं उन ते असां चीरो ॾींदासीं। एतिरो थुल्हो चीरो हुअणु खपे जंहिंमें असांजो आईनो आख़िर ताईं अंदरि हली वञे ऐं सिर्फ़ु हिन डायरेक्शन में, सिर्फ़ु हिन हिसे ते जेको आहे उहो चीरो कोन लॻाईंदासीं, उहो चीरो असां ॿिए पासे बि लॻाईंदासीं, यानी हिन पासे ऐं पुठिये पासे, हिते बि हिन पासे बि ऐं पुठिये पासे बि असां जेको आहे उहो चीरा लॻाईंदासीं। हाणे जेके असां चीर लॻाया उन्हनि चीरनि में छा कंदासीं जो आइन जा जेके असां वटि आइने जा ॿ टुकड़ा आहिनि मुस्ततील या चोकुंडा, उन खे हिननि में अंदरि विझंदासीं, टाइट करे अंदरि विझंदासीं जीअं ॿिए पासे ताईं निकिरी अचे। ऐं ॿिन्ही जा मुंहं जेके आहिनि उहे हिक ॿिए जे साम्हूं हुअणु खपनि। आइन जा मुंहं आहे ऐं हीअ पुठी आहे, ॿिन्ही जा मुंहं हिक ॿिए जे साम्हूं हुजनि। असां उन्हनि ॿिन्ही खे अंदरि हिन खांचनि में विझंदासीं। उन खां पोइ असां हिकिड़े आइन जे साम्हूं वारे हिसे में चोकुंडो टुंग कढंदासीं, जितां असांखे उहा शइ नज़र ईंदी जेका असांजे भित जे ॿाहिरि हूंदी, उहो चोकुंडो टुंग ठहंदो। हिकिड़े पासे असां चोकुंडो कंदासीं, ॿिए पासे असां जेको आहे उहो गोल टुंग कढंदासीं पाठे जे ॿिए पासे। गोल टुंग कढण लाइ असां जेको आहे कंहिं सिके जी मदद वठी सघूं था या ॿी का बि गोल शइ हुजे त हुन सां गोल पाए ऐं तव्हां कुंड करे सघो। हाणे तव्हांजो पेरिस्कोप ठही वियो। ही हिसो भित जे ॿाहिरि मथे वेंदो, जितां असांखे नज़र जेको आहे ॿाहिरि जी शइ जो अक्स हिते पवंदो ऐं हिते असांजी अखि हूंदी ऐं हुन अख सां असां ही अक्स जॾहिं हिते वेंदो हेॾे, हितां हेॾे ऐं हितां जी असांजे अखि ते
असांखे नज़र ईंदो। एंजॉय कयो, रांदि रचायो ऐं मज़ा कयो। ॿारहो हाणे तव्हां वञी इन पेरिस्कोप सां खेॾो ऐं नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।